अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लूज़ टॉक सिंधी में अवां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु असां सां गॾु महिमान वेठो आहे हिकु टॉप जो जुआरी आहे जंहिंजो हिंद सिंध में नालो आहे। हुन जुआ में त वॾो नालो कमायो आहे, तंहिं करे असां हिन प्रोग्राम में असां हुनखे दावत ॾिनी आहे। अचो त पोइ हुन सां हाल अहिवाल कयूं था। जी तव्हांखे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। तव्हां जुआ कॾहिं खां स्टार्ट कई? मां तुंहिंजे सभु सवालनि जा जवाब ॾियां थो, पर पहिरियां मूंखे इहे ॿुधाए त तुंहिंजा ऐं मुंहिंजा मुहांडा मैच थियनि था, इहो छा चकर आहे? न मां सोचे सोचे बीठो आहियां, मूंखे ॻाल्हि सम्झ नथी अचे। मुंहिंजो अबो सॼी ज़िंदगी घर में रहियो, छो त वेचारो ॿिन्हिनि जॻहियुनि खां हुयो माज़ूर, पोइ इहो कीअं चकर थियो? असल में छा आहे त मुंहिंजो अबो जेको हुयो उहो ट्रक ड्राइवर हुयो ऐं जिथे बि हुनजी गाॾी गरम थी वेंदी हुते राति रही पवंदो हुयो। अच्छा तव्हां ॿुधायो, तव्हां जुआ कॾहिं खां स्टार्ट कई? बाबा मां जुआ कीअं स्टार्ट कई मां तोखे ॾसां थो। असल में मां जुआ कई स्टार्ट मां हुजां 7 सालनि जो, हा न। पठान हिकिड़ो काको पठान हुयो, हुन मूंखे पैसा ॾिना, पैसा हुन जा खेॾियमि मां। तव्हांजो पठान छा लॻे पियो? हा, पठान पंहिंजी लालच में ॾिनी। 7 सालनि जो हुयुमि त सम्झे थो ओड़ी टाइम मां चूज़ो हूंदो न। पठान पंहिंजी लालच में ॾिनो, पर पठान जीअं 200 रुपया मूंखे ॾिना, सो मां 2000 करे खटियो। मतिलबु तुंहिंजो पुट बि हूंदो, उहो छा थो करे? मां जो पुट नालो बदनाम कई मुंहिंजे पुट, ख़ुदा कोसां मां जो टॉप जो जुआरी थींदो, पर क़ुरानी बिछड़ी थी पियो। हाणे 3 ॾींहं स्कूल छॾे आयो मां त स्कूल जीअं छॾे आयोमांसि त मोटी आयो, फार्मी कुकुड़ जा 3 किलो वठी आयो गोश्त जा। मां जोड़े तोखे मां तगारी ते मोकिलियो हुयो या स्कूल मोकिलियो हुई, कुकुड़ काथो आंदई? ये बस अब रोज़ी थी पई। मां ठीकु आहे। हाणे सी शाम जी टाइम अची हेड मास्टर दरवाज़ो खड़कायो, चवणु लॻो त बाबा हे तो वारो छोरो त कमाल करियो आहे। मां छा चई, पहिरें ई ॾींहुं आयो आहे, सभु उस्तादनि जूं जेब कटियो आहे, सभु शागिर्दनि जा जेब कटियो आहे, एतिरो क़दुरु जो मां हेड मास्टर आहियां स्कूल जो, मुंहिंजी बि जेब कटियो आहे। बाबा मुंहिंजो रिकॉर्ड आहे, जुआ में मां पंहिंजी न्याणी हाराई आहे। 7 सालनि जी न्याणी हाराई आहे। फ़क़ीर अहिड़ो ॾेखार मूं कोई जुआरी ॾेखार मुल्क में। शेर ख़त ते हाराई, शेर ख़त। वाह वाह, कुझु कोचरा नथा थियो? तव्हां पंहिंजी न्याणी हाराई, वरी फ़ख़्र सां एतिरो ॿुधायो था असांखे। न वाह, कोचरो छा आहे? कोचरो आहे, रुआ जुआ आहे न, जुआ आहे न, कोचरो छा आहे? वॾी ॻाल्हि आहे नाज़रीन, जुआ में न्याणी हाराए पोइ त तव्हांखे निंड त ॾाढी सुठी ईंदी हूंदी। तव्हां वटि पलंग, एसियूं, एयर कंडीशन हर शइ हूंदी, तव्हांखे निंड सुठी ईंदी हूंदी। यार बसि मौला हर गंज आहे मौला आयो, बसि छड़ो निंड न आहे, यकीन करें। सोफ़ो आहे, अदा तो अला हयाती ॾे, पलंग आहे, हर शइ आहे, पर अखियुनि खे निंड न आहे। कीअं मां निंड करां फ़क़ीर? झटि घड़ी जो मुंहिंजी अखि लॻे थी न। मुंहिंजी 7 सालनि जी न्याणी मूंखे ख़्वाब में अची चए थी, बाबा बाबा निड़ीअ ते लत ॾेई मारे छॾिया, पर मूंखे जुआ में न हाराया। बसि मौला जो हर गंज आहे, निंड न आहे साहब, निंड न आहे। नाज़रीन, सिंधी लूज़ टॉक तव्हांखे कीअं लॻी, असांजो महिमान कीअं लॻो, हुन जूं ॻाल्हियूं कीअं लॻियूं? ज़ाहिरी आहे 7 सालनि जी न्याणी जेको जुआ में हाराईंदो, भले सुख केतिरा बि हुजनि, निंड कोन ईंदी। दोस्तो तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो? जेकर तव्हांखे वणियो आहे त असांजी इन एपिसोड खे शेयर कयो ऐं जे मथां कमेंट करे असांखे पंहिंजी राय खां बि आगाह कयो। ऐं असांजो चैनल आहे आशिक़ नवाज़ कॉमेडी जे नाले सां, जंहिंमें ही प्रोग्राम बिल तरतीब जेको आहे हर जुमे वारे ॾींहुं रिलीज़ कयो वेंदो। त असांजे चैनल आशिक़ नवाज़ कॉमेडी खे बि सब्सक्राइब कजो, ताकी ही प्रोग्राम हर एपिसोड
तव्हां आराम सां